बेड़शामा ख़बर ॾींदा हलो त मोटरवे पुलिस DIG जावेद अली मैर जे हिदायत ते ॾखण ज़ोन जे समूरनि सेक्टरनि हैदराबाद, सखर, सकरंड, लाड़काणू, सेवण ऐं कराची में ऑफिसर मोकलुनि दौरान ख़ासि करे छंछरु ऐं आचर जे ॾींहं ते रोड इस्तेमालु कंदड़नि जी मदद लाइ मुक़ररु कया विया आहिनि। नेशनल हाईवे ऐं मोटरवे ते मोकलुनि दौरान अक्सर गाॾियुनि जी रश हूंदी आहे। इन करे नेशनल हाईवे ते समूरनि टूल प्लाज़नि ऐं गाइड्स सेंटर्स ते मोटरवे पुलिस जा वधीक ऑफिसर मौजूदु हूंदा आहिनि। रोड सेफ्टी बाबति ब्रीफिंग ॾियण खां अलावा ड्राइवरनि ऐं मुसाफ़िरनि खे हर मुमकिन मदद फराहम करे रहिया आहिनि, जंहिंमें रोड सेफ्टी पंफलेट, बिकलेट, स्टिकर्स ॾिना पिया वञनि ऐं रोड सेफ्टी बाबति वधीक आगाही हासिल थी सघे। हिन वधीक चयो त रोडनि ते सफ़र खे आसान ऐं महफ़ूज़ बणाइण लाइ मोटरवे पुलिस जा ऑफिसर 24 कलाक रोडनि ते मौजूदु आहिनि। ड्राइवर बि मोटरवे पुलिस जो साथ ॾियनि ऐं गाॾियूं एहतियात सां हलाइनि। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन्ही करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।